असां यूसी यारे देरे जा अवाम आहियूं ऐं असांजो ॻोठ कंबरकोट मुगेरी यूसी यारे देरे में आहे ऐं असांजे यूसी यारे देरे जे चेयरमैन हिनमहिल ताईं का बि तरक़ियाती कम असां वटि नाहे कयो, न असां वटि का रोड सीसी ब्लॉक जो को सहूलियत आहे, न असां वटि को नाली जी सहूलियत आहे, न असां वटि को ॿियो अहिड़ो को तरक़ियाती कमु, न को असां वटि बिजली जो जेको आहे सहूलियत आहे। ख़ुदारा असांजो इहो दरख़्वास्त आहे असां वटि कुझु कमु करायो वञे। छा असां यूसी यारे देरे में न आहियूं? छा असांजा हक़ न आहिनि? तरक़ाती कम असां वटि छो नथा थियनि? असांजा हक़ आहिनि, असांखे हक़ उहे ॾिना वञनि, छो नथा ॾियनि असांखे हक़ पंहिंजा? असां ख़ुदारा असांखे पंहिंजो हक़ ॾिनो वञे, ख़ुदारा असांखे पंहिंजो हक़ ॾिनो वञे। असां वटि का बि सहूलियत न आहे। यूसी यारे देरे जेको आहे चेयरमैन जेको आहे हाणे इलेक्शन मथां आहिनि, असांजो जेके बि नौजवान ग्रुप असां गॾु थी करे असां उहे जेके ईंदा, उहे जेके बि असांखे हिननि सुख ॾिना उहे असांजे दिलनि में आहिनि, असांजे अंदरनि में आहिनि। असांजा जेके तरक़ियाती कम हिते कंदा असां उन्हनि खे भलीकार कंदासीं, उन्हनि खे हार विझंदासीं। बाक़ी जेके कम नथा कनि उहे उमेद करे असां वटि न अचनि। महिरबानी करे असां सां जेको ही ज़ुल्म आहे, असां सां ही नाहक आहे, असांजो जेको आहे सो तरक़ियाती कम असांखे करायो वञे। यूसी यारे देरे में आहियूं, छा यूसी यारे देरे जो जेको बि बजट अचे थो त छा उन में असांजो ॻोठ कंबरकोट मुगेरी न आहे? ऐं ॻोठ कंबरकोट मुगेरी में जेको आहे सो को बि सहूलियत जो कमु न आहे थियो। ॿियनि ॻोठनि में कराइनि था, पंहिंजे मुफ़ाद जे ख़ातिर कनि था, पंहिंजा पेट भरनि था। छा असांजो हक़ न आहे? ख़ुदारा असांजो हक़ कयो वञे। असांजो मीडिया असांजो हीअ ॻाल्हि खे मथे पुॼाए। ख़ुदारा असांखे ऐं नाली जी सहूलियत मिले, असांखे सीसी ब्लॉक जी सहूलियत मिले। जॾहिं बरसाति थियो वञे थो हेॾो पाणी बीहे थो असांजे घरनि में, असांजे जेको आहे सो ॿार बीमार थियनि था। असांजा किना पाणी जिते नलको लॻायल आहे उन जॻह ते असांजा जेका सो नालियूं जेका सो ठहियल आहिनि, जेको पाणी उन नलकनि में बीठा आहिनि। असांखे का बि सहूलियत न आहे। ख़ुदारा असांखे सहूलियत ॾिनो वञे, महिरबानी। असांजो ॻोठ कंबरकोट हर सहूलियत खां महरूम आहे। न को सीसी ब्लॉक आहे ऐं न को सीसी ब्लॉक आहे, न ई नाली जी सहूलियत आहे। जॾहिं बि बरसाति पए थो त इहो पाणी रस्तनि ते बीहजी वञे थो। अवाम तमामु परेशान आहे, अवाम खे तमामु तकलीफ़ आहे। हे चेयरमैन चूंडिजी वञनि था त वरी लापता आहिनि। का बि अवाम जी जेका सहूलियत जे लाइ को बि कमु नथा कनि ऐं लापता लॻा पिया आहिनि, वरी लभनि ई नथा। इलेक्शन जे टाइम सदाई भगो बीठो आहे कंबरकोट बेदाणी डातू तीवणा माई दरबान ख़ुदा बस के ॻोठ तूं अचे। तूं हिन महिल असांखे का बि सहूलियत अॼु ताईं न ॾिनो आहे। 5 खां वठी 10 साल थी वियो तूं सदाई सियासत में ईंदो आहे। चेयरमैन वारो सीट तोखे खटरायूं था, असां तुंहिंजा वर्कर आहियूं। तूं वॾेरो आहे त बाबा तूं ईअं न कर। तूं न पेवर ब्लॉक थो ॾे, न नाली थो ॾे, न घिटी का सहूलियत। 12 लख तुंहिंजे बजट में रुगो थो अचे। नाली इन जे सफ़ाई जे लाइ, घिटिन जे लाइ उहे 12 लख बि पंहिंजे पेट में वागू वांगुरु हड़प थो करे। ना अहल यूसी चेयरमैन खे अवाम जा पैसा अवाम जा पैसा अवाम जे ख़र्च कयो। अवाम जा पैसा अवाम जे ख़र्च कयो।